अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व वालिदिन व मा वलद सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। सादात किराम, उलमा इज़ाम ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो भाइरो, अज जी हिया बाबरकत नूरानी महफिल बिनी जहानन जे सरदार, गरीबन जे गमख्वार, मिस्कीनन जे मददगार, मिठे मोहम्मद ताजदार जे अबाणन जे शान जे सिलसिले में मलाई पई वञे। जेड़ो पुनल पाण तेड़ी सिटरा साथ जी, जिए मदीने वारो साईं इज्जत ऐं अज़मत में बेमिसाला, तिए मुझे दिलबर मोहम्मद करीम जो बाबो पंजे शान में बेमिसाल, अम्मा पंजे शान में बेमिसाल। जेतरा मानू आयो एतरो सुभान अल्लाह जो आवाज कोने। खुदा खुश कंदो तुझे बाबे जी को तारीफ करे तो तोखे खुशी थींदी न। तुझे वालिद जी को गुण गाए, यार हिन जे वालिद मुखे चाहे प्यारी, हिन जे वालिद मुखे मानी खाराई, हिन जे पी मुसाही कर्ज ॾिनो हो, मुसाही बड़ गया हुई, तांखे याद रहंदा न फलाणे माण्हू जे पी मुसाही थोरा कया। मिठा जेकॾहिं तुझे वालिद जी को वाखाण करे तो तू खुश थींदे। मदीने वारे मीर जे वालिदैन जी वाखाण थिए तो गुंबद खदरा में मदीने वारो पाण। दुनिया में लखे किरोड़े अरबे वालिदैन हैं, हर को पंजे पी जो पुटरा, हर को पंजी अम्मा मा जाओ आ, पर का अम्मा एड़ी नथी जे मोहम्मद मुस्तफा जड़ो बच्चो जड़ो। को अबो एड़ो कायनात में न आयो न ईंदो, न जायो न जमदो, जंहिंजो बच्चो मिठो मोहम्मद करीम। अल्लाह ताला चूंड कई घराणन मां, कौमुन मां, कबीलन मां, अल्लाह चूंड कई मदीने वारे मीर जे घराणे के रब चूंडियो। हदीस पाका दलाइलुन नबुव्वह में इमाम बहकी रिवायत आंदी आ, मफ्तरकन नास फिरकतैन इल्ला जालनी अल्लाह फी खैर। जेरी मल कौमू कबीला पाड़ा वंटिया विरहाया, हिकड़ो मर्दान उन्हें के पंज पुट हैं, उन्हें पंजन पुटन मजा वरी हर के जो नस्ल तो हले। हिकड़े पुट जो औलाद, मिसाल हिकड़े पुट जो नालो आ सालिह, उन्हें जो औलाद सालिहानी सरबो। हिकड़े पुट जो नालो आहे अकबर, उन्हें जो औलाद अकबरानी सरबो। ये नस्ल वधंदा हैं, कौमू कबीला तक़सीम थींदा हैं। हिकड़े आदम मां हाणे घणा आदम वेठा आहियूं जी। आदम तो हिकड़ो हो न, हवा तो हिकड़ी हुई न, उन मो केडा नस्ल वधिया आहिनि, केतिरियूं कौमूं कबीला ठहिया आहिनि। साईं फरमाइनि था त जॾहिं ॿ
पाण में तक़सीम थियूं त अल्लाह ताला मूं मुहम्मद करीम के उन कौम में उन कबीले में उन पाड़े में रखियो जेको सभिनी खां वधीक इज्जत वारो शान वारो मान वारो فأخرجت من بين أبوي فلم يصبني شيء من أهر الجاهلية साईं फरमाइनि था मुंहिंजो पूरो खानदान पूरो नस्ल मुंहिंजे बाबे अब्दुल्ला खां वींदे हज़रत आदम ताईं मुंहिंजी अम्मा आमिना खां वींदे बीबी हवा ताईं मुंहिंजूं हड़ई ॾाॾियूं हड़ई नानियूं हड़ई ॾाॾा हड़ई नाना उहे सभु पाक हुया जिहालत खां कुफर खां शिरक खां बुत परस्ती खां पाक हुया उन्हनि खे अल्लाह ताला नवाज़ियो हुयो सूरत में सोना सीरत में सोना इखलाक में आला जन्मा मोहम्मद मीर सुभान अल्लाह सुभान अल्लाह बादशाह ईंदो आहे न बादशाह रोड रस्ता साफ़ कबा गस गलियूं साफ़ कबियूं सुठो रोड जेको हूंदो उतां बादशाह जी सवारी ईंदी आहे हे ॿिन्ही जहाननि जो सरदार बादशाहनि जो बादशाह पियो अचे उन जो नूरे मुहम्मदी हज़रत आदम खां जीअं मुंतकिल थियण लॻो त जंहिं पुश्त मां जंहिं पेट मां मदीने वारे जो गुज़र पियो थिए हर उन ॾाॾे खे रब पाक बनायो हर उन ॾाॾीअ खे रब पाक बनायो मुस्तफा जे पूरे खानदान में कंहिंमें बि ऐब न हुयो कच्ची न हुई कमी न हुई हड़ई इज्जत वारा हड़ई अज़मत वारा हड़ई इहो असां सुन्नियुनि जो अक़ीदो चओ इहो असां सुन्नियुनि जो अक़ीदो वहाबियुनि जो अक़ीदो आहे चवनि था मुस्तफा जो पीउ मां मुस्लमान कोन हुयो अरे हे वहाबी जो अक़ीदो आहे हे सुन्नी जो अक़ीदो आहे त मुस्तफा जा अबाणा न सिर्फ जन्नती हुया पर जन्नत खे वंडण वारा हाँ बुढ़ी भी नथो मरे जेको चवे थो जेको मुस्तफा जे अब्बे जे शान में घट थो ॻाल्हाए हुजूर जी अम्मड़ जे शान में नाशाइस्ता लफ़्ज़ थो ॻाल्हाए उनखे ॿुधण जी जाइ नथी मिले त मूं वटि अचे मुंहिंजे मातली में हिकिड़ो वाह वहे थो ॿई कपर उभा अथसि ॿई ॿधल आहिनि जे किरे न पेर खिसकेसि त वरी निकिरे ई न ओ मिठा असां सुन्नियुनि जो अक़ीदो इहो आहे त मुस्तफा जा ॾाॾंग बि शान वारो नानंग बि शान वारो साईं फरमाइनि था ख़रजत मिन निकाहिन मुंहिंजा हड़ई ॾाॾा ऐं ॾाॾियूं निकाह मां पैदा थिया बग़ैर निकाह जे को बि न थियो जिहालत वारियूं ॻाल्हियूं ये बुत परस्ती जिहालता कुफर जिहालता गंदा कम जिहालता मुस्तफा जे हड़नी ॾाॾनि के हड़नी नाननि के रब जिहालतुन का पाक साफ सुथरो रखियो अखरुज मिन सिफाहिन मिल्लतुन आदम हत्तन तहैत मुझे ॾाॾंग में का बि जिहालत वारी ॻाल्हि न हुई को बिना निकाह वारो न हुयो आदम खां वठी मुझे बाबा जानी ताईं ॿुधो 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 साईं फरमाइनि था इला अबी व उम्मी मुझे बाबे ताईं मुंहिंजी अम्मड़ ताईं मुझो बाबो हजरत अब्दुल्ला मुझी अम्मा बीबी आमना इन्हनि ताईं फअना खैरुकुम नफ्सा मोहम्मद करीम के पंहिंजे वजूद जे एतबारों अल्लाह ताला हड़नी इंसानन का भलो बनायो वजूद जे एतबार का के जो वजूद एड़ो ना है जेड़ो मोहम्मद जो वजूद भला कीअं तू चोंदे कीअं सही
हुजूर बि इंसान हुया, आदम जो औलाद हुया, हजरत अब्दुल्ला जो बीबी आमना जो औलाद हुया, इंसान हुया न, कीअं निरालो हुयो मिठा। हेॾी जमात बीठिया को हिकिड़ो माण्हू ॾेखारियो जंहिंजो पाछो न हुजे, जंहिंजो पाछो न हुजे। हर इंसान जो पाछो आ, मदीने वारे जे वजूद जो पाछो न आहे। तव्हां मां को दावा करे तो मुझे ककर छाव कंदो आ ओ मिठा, उही ककर हुजन त ॿी ॻाल्हि अलाह जो फज़ल आ, पर जे मुल्लो निकिरे त हरू भरू ककर अञा टरी वेंदो, मथों कोन हलंदुसि। मदीने वारो मीर हले त मथों ककर छाव करे हलनि। हुजूर उत्तर त ककर उत्तर, हुजूर ॾखिण त ककर बि ॾखिण, हुजूर जाॾे वञनि ताॾे ककर मथों छाव करे। ऊंदा ही रात में कारी, ऊंदा ही रात में मदीने वारो मीर ज़ाहिर थे, घर हवेली मां निकरे, मुस्तफा जे गलन जी रोशनी इए चिमके जीअं गोलो ॿरी वेंदो। जे घर में मदीने वारो साईं अचे न, उन्हें घर में बत्ती ॿारण जी, बिजली ॿारण जी ज़रूरत न पवंदी आ। हाणे जो तो सिज लहे त पोइ जलसो बूंदा हो, हिननि चयो त असां मंझंदि जो जलसो कंदासीं। हाणे अलाह जा फैसला आहिनि, पंहिंजा कानून पंहिंजा आहिनि, इंसान हिकिड़ी सोचींदो आहे, रब वरी ॿी कंदो आहे। हाणे जे जलसे माण्हुनि खे चवंदो सुझंदे ई कोशिशि कयो का पतड़ी जो इंतज़ाम कयो, सीता में मसे मसे थो अचां, सोनी जान मां बि छॾण वारो न आहियां। ओ मिठा, असांखे बत्ती जी ज़रूरत आ, बिजली जी ज़रूरत आ। सिज लही वञे, चंड लही वञे, ऊंदा थी वञे, बत्ती बिजली वायु तॾहिं थप्पो पवे, पर मोहम्मद मीर जिते अचे न, बत्ती बिजली ॿारण जी ज़रूरत न आहे। हीअं पेशानी मां पघर निकिरे, ईअं लॻंदो हो जीअं हीरा मोती चिमकंदा आहिनि। बदन मां पघर निकिरे त अहिड़ी खुशबू, अहिड़ी सुरहान अचे जीअं मुश्क अंबर मां खुशबू। कॾहिं मख बदन ते न वेहे, कॾहिं मख बदन ते न वेहे, जंहिं घोड़े ते हुजूर चढ़नि उहो लिड न लाहींदो, पेशाब न कंदो। जेसीं हुजूर सुवार आहिनि, पाक नबी चढ़ियो आहे त उहो जानवर बोॾी महिल पाक। मूंखे ॿुधायो अहिड़ो खूबियुनि वारो को जिस्म तव्हां में हुजे त ॿुधायो, अहिड़ो माण्हू तव्हां वटि को सीता में हुजे त ॿुधायो। मुंहिंजे मातनी में कोन्हे, मां 25 मुल्क घुमियो आहियां, ख़ुदा जो कसम जेके मुस्तफा जूं सिफ़तूं हदीसुनि में आयूं आहिनि, अहिड़ियुनि सिफ़तुनि वारो हिकिड़ो माण्हू मूं न ॾिठो। हज ते वञो 30 लख माण्हू था अचनि, लखे माण्हू उन्हनि में गौस आहिनि, कुतुब आहिनि, कलंदर आहिनि, अल्लाह वारा आहिनि, बादशाह आहिनि, ताजर आहिनि, तलंगर आहिनि, पर मोहम्मद जहिड़ो केर न, मदीने वारे जहिड़ो। हाय हाय ओ मुंहिंजो सुहिणो यार, हज़ारनि में मुंहिंजो सुहिणो यार, हज़ारनि में सरदार सुए, सरदारनि में मुंहिंजो सुहिणो यार। ओ जे ज़ाहिर संदसि कुझु नूर थिए, सारो जग त सड़ी यर दूर थिए, जिन देव परी चिक चूर थिए, वञे शोर मची त मज़ारुनि में मुंहिंजो सुहिणो यार। साईं फरमायो इला अबी व उम्मी, मुंहिंजो बाबो मुंहिंजी अमड़, रब उन्हनि खे पाकीज़ बणायो। खैरुकुम नफ्सन व खैरुकुम अबा, मूं मोहम्मद के अल्लाह तव्हां सभिनी जे वजूदनि खां भलो वजूद ॾिनो, तव्हां सभिनी जे पीअरुनि खां मुंहिंजे पीउ खे रब भलो बणायो।
तवा सभिनी जे अमड़ियुन खां रब मुंहिंजी अमड़ के वधीक शान वारो। हजरत अब्दुल्ला जो मदीने वाले साईं जो बाबा जानी हो ना, हजरत अब्दुल्ला खुदा जो कसम सीरत निगार लिखन था जेडी मल मक्के जे गलियुन में हलंदो हो त उन्हें जे पेशानी जे रोशनी सां गलियूं खुशबूदार ऐं रोशन बणदी वेंदियूं। पो लक़ब ॾिनुस मिसबाहुल हरम यानी हरम जी रोशनी, हरम जो चराग, हरम जो ॾियो मक्को हरम आ, हरम जो चराग, हरम जी रोशनी मोहम्मद मुस्तफा जो बाबू हजरत अब्दुल्ला सखी एड़ो जो दुनिया जो को भी मानू मक्के में अचे तो हजरत अब्दुल्ला उन जी मीज़बानी करे, गरीबन जी संभाल ले, मिस्कीनन जी मदद करे, मुसाफिरन परदेसन यतीमन बेसमरन बेवाहरन जी वाहर करण वारो मोहम्मद मुस्तफा जो बाबा। जेडीमल मक्के जो शहर फतह जो मां तांजी तवज्जो चाहिंदुसि, मूरे ध्यान कयो, ध्यान मूरे आ जी, सजो तवज्जो मूरे कयो। जेडीमल मक्को फतह थियो 10,000 लश्कर वठी हुजूर मक्के में दाखिल थिया। मक्के वारन इजाज़ ना हुया, तकलीफूं ॾिनियूं हुयूं, हुजूर ते पत्थर वसाईंदा हुया, घटवध ॻाल्हाईंदा हुया। उहे मक्के वारा दुश्मन मुखालिफ जेडीमल मक्के जो शहर फतह थियो 10,000 फौज वठी सोना हबीब मक्के में दाखिल थिया। हबीब बैतुल्लाह जे दरवाजे जे कड़े में हथ विझी बीठा, काबे जे तसवर कयो, बैतुल्लाह जे दरवाजे जे कड़े में हथ विझी हीअं माण्हुनि जे मुंह कयूं त मोमिन भी हुया, काफर भी हुया, मञण वारा भी साम्हूं हुया, न मञण वारा भी साम्हूं हुया। जेके लश्कर हुजूर मक्के मां वठी आया उहे भी हुया, पर जेके मुखालिफ दुश्मन घटवध ॻाल्हाइण वारा उहे भी साम्हूं बीठा हुया। आशिकन जा मुंह पर न पिया, पर दुश्मनन जा कंध झुकियल हुया, कंध निमियल हुया। हुजूर जन फरमायो त ए मक्के वारो तव्हां मूंखे केॾियूं तकलीफ़ूं ॾिनियूं हुयूं, कुछ याद अथव? तव्हां जेको मूंसां सुलूक कयो याद अथव? चयो हा साईं। हिक हिक ॻाल्हि याद आ, असां तव्हांखे ॾुखायो, तकलीफ़ूं ॾिनियूं, असां तव्हांखे ईज़ाव पहुचाया, बिलाल खे मक्के जे घिटियुनि में गिहलियो, हज़रत सोबान खे मारूं ॾिनियूं ऐं आशिकन खे फायुनि ते चाढ़ियो, ॾुख ॾिना, असां वसां न घटायोसीं। हुजूर फरमाए त भला हाणे अॼु ॿुधायो त तव्हां जे लाइ मां कहिड़ो फ़ैसिलो कयां। ए मुखालिफो, ए दुश्मनो, तव्हां मूंसां हद कई हुई, हाणे ॿुधायो त मां फ़ैसिलो कहिड़ो कयां। उन्हनि मझां दुश्मनन मझां मुखालिफन मझां न मञण वारन मझां कुछ माण्हू अॻिते वधी आया, चवण लॻा त ओ मिठा मोहम्मद करीम, तुंहिंजो बाबो हज़रत अब्दुल्ला वॾो सखी हुयो, वॾो मेहरबान हुयो, असां मक्के वारनि सां वॾा वण कंदो हुयो, असां मक्के वारा बुखारा हुजूं त मानी हज़रत अब्दुल्ला खाराए, उन्यारा हुजूं त पानी हज़रत अब्दुल्ला प्यारे, असांजे मिस्कीनन जी मदद करे, कर्ज़ुनि जा कर्ज़ लाहे, दर्दमंदन खे दिलासा ॾे त तुंहिंजो बाबो हज़रत अब्दुल्ला। ओ मिठा नबी, ओ मिठा मोहम्मद करीम, तू हज़रत अब्दुल्ला जो बच्चो वही, तुझे पीउ असां सां थोरा कया हुया, तुझे बाबे
असां सां एहसान कया हुया असां तो में बे उहा उम्मीद रखूं था पंहिंजे पीउ वांगुरु असां सां मेहरबानी जेरी मल हुजूर जन जे अॻियां संदन बाबा साईं जी ॻाल्हि थी पुट अबो हर कंहिंखे वणंदो आहे अम्मा हर कंहिंखे वणंदी आहे जेरी मल मुंहिंजे साम्हूं को मुंहिंजे पीउ जी ॻाल्हि कंदो आहे त मूंखे बाबे जा एहसान यादि अची वेंदा आहिनि कॾहिं अखियूं बि ॻाल्हियूं थी पवंदियूं आहिनि तुंहिंजे पीउ जी को ॻाल्हि करे तोखे तुंहिंजा अबाणा यादि अची वञनि तुंहिंजूं अखियूं ॻाल्हियूं थी पवनि जेरी मल मके वारनि मदीने वारे सोणे नबीअ जे अॻियां संदन वालिद जे कुर्बन जूं ॻाल्हियूं कयूं एहसान जूं ॻाल्हियूं कयूं ओॾी महिल दिल पर मोहम्मद रोअण लॻा अखियुनि मां लुड़क वहण लॻा हुजूर जन जे अखियुनि में लुड़क अची विया पंहिंजे बाबा साईं जी तारीफ़ ॿुधी उन्हनि जा एहसाननि जूं ॻाल्हियूं ॿुधी हुजूर जन जे अखियुनि में लुड़क अची वञनि था फरमाइनि था ए मुखालिफ़ो ए दुश्मनो अॼु मां पंहिंजे बाबा साईं जूं ॻाल्हियूं जो ॿुधियूं आहिनि उन जे सदके मूं बख़्शे छॾियो माफ़ करे अॼु कंहिंखां वेर न वठंदुसि कंहिंखां पलांद न वठंदुसि कंहिंखां अॼु मां इंतकाम न वठंदुसि मुंहिंजे बाबे अव्हां सां एहसान कया हुया ऐं मां मोहम्मद बि अव्हां सां अॼु एहसान करण वारो सल्लल्लाहु अलैहि तोखे चूंडियो खुदा वालिदे मुस्तफा जान तो ता फिदा हजरते अब्दुल्ला जान तो ता फिदा जंहिंखे मदीने वारे जे अबाणनि सां प्यार आहे उहो अॼु मूंसां गॾिजी चवे जान तो ता फिदा हज़रते अब्दुल्ला तोखे चूंडियो खुदा तोखे चूंडियो खुदा वालिदे मुस्तफा जान तो ता फिदा हज़रते अब्दुल्ला वाह तुझो हुस्न तू शाहे ज़मन तू ही नूरे खुदा हज़रते अब्दुल्ला जान तो ता फिदा जो हज़रते जान तो ता फिदा तुझी सना वालिदे मुस्तफा जान तो ता फिदा हज़रते अब्दुल्ला जान तो ता जेको शाहे ज़मन सोआ तुझो इब्न माना जेको सभिनी ज़माननि जो बादशाह हुआ जन्नत जो बादशाह हुआ वो तुझो बच्चो हुआ जेको शाहे ज़मन तुझो आहे इब्न या अबा मुजतबा वालिदे मुस्तफा जान तो ता फिदा हज़रते अब्दुल्ला जान तो ता फिदा हज़रते अब्दुल्ला
वरी मुझे सोने नबी जी अम्मा जी जल आमिना साइण मुझा दोस्तों तफसीर दुर्र मंसूर वारो तो लिखे आता अल्लाह ताला मिनल जमाल वल कमाल मुस्तफा जी अम्मड़ के रब जमाल भी ॾिनो हो त कमाल भी ॾिनो हो ज़ाहिरी हुस्न भी हुयो बातनी जमाल भी हुयो मां कानत तुदआ भी हकीमत कौमिहा अम्मा आमिना के पंजी कौम जी हकीम हसदबो हकीम यानी हिकमत वारी दानाई वारी पूरे अरब जे अंदर वकानत मिनल फसाहत वल हिकमत वल बलागत अला जानिबिन अजीम हुजूर जी अम्मड़ जी फसाहत बलागत गुफ्तार किरदार आला इखलाक पाक दामनी पूरे अरब में का औरत एड़ी पाक दामन न हुई एड़ी हसीन न हुई एड़ी अरबी बोली में फसाहत बलागत सां ॻाल्हाइण वारी एड़ी का बि औरत न हुई जेड़ी मोहम्मद मीर जी अम्मड़ साइण लम यस्बिक इलैहि अहदुन मिन निसाइल अरब अरब जे पूरे अरब जे औरतुन में का बि औरत ये न हुई एड़न इखलाक नहीं किरदारन वारी पूरे अरब में का बि औरत ये न हुई ये दिलबर मोहम्मद करीम जी अम्मड़ सल्लल्लाहु अलैहि या चौ चौ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या पूरी कायनात दे अंदर के खेबे बे औरत के एड़ियों वसफूं एड़ा इखलाक एड़ा किरदार न मिलिया हा जेके मोहम्मद मीर जी अम्मा जी आमिना ओ नबी जी अम्मा तो के बेइंतहा नाजदा तर दिना ओ नबी जी अम्मा हड़ई चो ओ नबी जी तुझो नूरे नजर सुहा सर बसर सोई सैयद बशर सरवरे सरवरा ओ नबी जी अम्मा ओ मिठल जी अम्मा ओ प्रिय जी अम्मा ओ नबी जी अम्मा घरो बागैरम वर तो जानिया जन्म जेडी मला अम्मा आमिना जे हवेली में हुजूर अचन प्या खुदा जाने आसमानन जा मलाइक हूरू लही आयूं हर पासे खुशबूयूं थी वियूं अम्मड़ जो घर आसमान वारन के इए पियो नजर अचे जे जमीन वारन के सिज चिमकंदे नजर ईंदो आसमान वारा हैरत में जमीन दे दिसन पिया मौला ही छाजी रोशनी आ ही छाजी चमक दमक आ एड़ी त सिज में भी रोशनी कोने रब फरमायो न मलाइको अजो आमना जे घर में मुझो महबूब थो अचे मुझो सोनो नबी थो अचे ए मलाइको नहीं वञो इस्तकबाल जेला ए हुरू नहीं वञो आजियां जेला ए
कुदूसी मलाइको ए आसमानी फौजू वञो वञो प्रोटोकॉल ॾियो वञी आजियां इस्तक़बाल कयो सरदारन जो सरदार थो अचे गरीबन जो गमख्वार थो अचे अल्लाह जो हबीब तो आमना जे घर अमा फरमाए थी तो जेमल मुझे घर में ये अजीब रोशनियों ॾिठम चमक दमक खुशबुयूं ॾिठम मां हैरत में पुछण लगे सही छा मंजर ओच तो मुझे घर की छत खुली वई तख्त लथो आ उन तख्त ते हसीन औरतूं वेठल हुयूं जिए बनु अब्द मुनाफ जूं औरतूं टिकियूं कदावर सोहणियूं औरतूं हूंदियूं उन तख्त ते औरतूं लथियूं मुखे चवण लगियूं आमना घबराए न आमना दिलगीर न थी अज तुझे बतन मजा सरदारन जो सरदार अचण वारो अमा तमा केड़ा आयो हिकड़ी चयो मां बीबी मरियम आया बी चयो मां बीबी आसिया बिन्त मुज़ाहिम आया असा जन्नत में मुस्तफा जो क्वारियूं थींदियूं सी अज पंजे घोट जी आजियां जे ला आयूं अज पंजी सस जी खिदमत जे ला पहुंचियूं हो घर हो बागे इरम वर तो जानिया जन्म नूर मशहूर वा नूर जाईना सैयदा आमना ओ नबी जी अमा ओ नबी जी अमा तो के इंतहा दाजदा तरदना मादर मुस्तफा उम्मे खैरुल वरा जान सदको सफा उम्मत तो फिदा सारी उम्मत ते थोड़ा है ना मामिना साइना हाँ है ना थोड़ा हाँ पो उन्हें हुजूर जे अब्बाणन जी गाल न कजे हुजूर जे अब्बाणन जी वाखाण न कजे मानू पुछंदा हे वरी नो मौजू खणी कढियो त हे वरी नई गाल नई तोखे दी लगे तो तू अञा इने इश्क वारे राज में खिड़ियो कोन इने वादी में वाक़ुफ नहीं इश्क वारा त असल का वटी मुस्तफा जे अब्बाणन जो तारीफूं कंदा था सुभान अल्लाह मदीने वाला साईं फरमाइन था तो मां नमाज पे पढ़ा अलहमद सूरत पढ़ी वना ऐं जे ओच तो मुझी अम्मड़ अची वने मां नमाज पे पढ़ा मुझी अम्मड़ अची वने या मुझो बाबू अची वने ऐं मुखे सॾु करे ओ बच्चा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुझी अम्मड़ मुखे सॾु करे कसम रब जी ज़ात जो त मां नमाज भञी चवांस जी चवाए अम्मा जी चवाए बाबा केॾो प्यार आ मदीने वारे साईं जो पंहिंजे अब्बाणनि सां केॾी मुहब्बत आ मदीने वारे मीर जी पंहिंजे अब्बाणनि सां पो असां उम्मती हुजूर जे टुकरनि ते पलजण वारा असांखे बि उन घराणे सां मुहब्बत रखणु खपे या न ॾियारो मल्हाइणु खपे या न हाणे हिकिड़ो कमु कयो नुस्खो ॾेई कोन्हा जे रिज़्क में तंगी थई कारोबार में बरकत न आहे कर्ज़ी आई परेशान आई तू हुजूर जे अब्बाणनि जे नाले ते ख़ैरात कर कुंडड़ी लंगर जी चाड़े चो त अॼु हुजूर जे वालिदैन करीमैन जे ईसाले सवाब जे लाइ लंगर ओ वेही ॾिस त तोखे रंग कीअं था लॻनि कीअं थियूं ग़ैबी बरकतूं तोखे मुखे हिकिड़ो माण्हू मदीने शरीफ़ में मिलियो चईं मस्जिद जो पेश इमाम आया पगार मिलंदी आहे 2-3 हज़ार रुपया बचन में बि पूरी कोन पवे पर हर साल मदीने ईंदो आहियां
मुझे यो नुस्खो मुखे तो बुधाए कि तो नुस्खो के दई चेजी सिजल तो पड़ी ऐ बरकातु नफिल हुजूर जे वालिदैन जे ईसा ले सवाब जे ला रोज बरकातु नफिल पड़ी उनन के बख्शींदो आया बस जदे मदीने जी सिक लगंदी आ टिकट मिलंदी आ मदीने पहुंचे हां अल्लाह अकबर अल्लाह अल्लाह अकबर अशहदु अन्ना मुहम्मद اللهم رب هذه الدعوة التامة والصلاة मिठा हुजूर जे अब्बाणन सां मोहब्बत रखो मदीने वारे सां जे मोहब्बत आ न हुजूर जे बच्चन सां घराणे सां इमाम हसन सां मोहब्बत इमाम हुसैन सां मोहब्बत साईं जे घराणे सां मोहब्बत ये मदीने वारे मीर जे अब्बाणन सां बि चओ अब्बाणन सां बि ऐं अल मरउ मन अहब क़यामत जे ॾियारे इंसान उन सां गॾु हूंदो जंहिंसां जंहिंजी मोहब्बत हूंदी ऐं तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो मंज़र कीअं हूंदो कुरान में रब फरमायो त असा ऐं यबासक रब्बुक मक़ाम महमूदा या रसूल अल्लाह तोसां मुंहिंजो वाइदो आहे जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो न ज़रूर बिल ज़रूर तोखे तुंहिंजो रब मक़ाम महमूद ते बीहारींदो मकाम महमूद ऊंचो मसनद ऊंची जाइ हूंदी जिते साईं फरमाइनि था सिर्फ हिकड़ी ज़ात बीहंदी ॿिए जी गुंजाइश न हूंदी उहो मां मोहम्मद करीम हुजूर मकाम महमूद ते ईंदा ऐं हड़ई नबी जॾहिं ईंदा न उन नबीअनि सां गॾु उन जो अबो ऐं अमड़ गॾु बीठल हूंदा हर नबी सां उन जो अबो अम्मा गॾु हूंदा ऐं जॾहिं मदीने वारो साईं ईंदो त हुजूर जे क़रीब साईं जा अबाणा हूंदा हुजूर जो अबो हुजूर जी अमड़ मदीने वारे साईं सां हूंदा ऐं पोइ जेके उन्हनि सां मोहब्बत रखंदा सिफारिश कंदा या रसूल अल्लाह ओ असांजा बच्चा ही असांजा हुबदार थी असांजा ॾिहाड़ा मल्हाइण वारा मोहब्बत करण वारा ख़ैरातूं करण वारा जे असांखे पाण सां गॾु बीहारियो अथई त हिन हुबदारनि खे बि इजाज़त ॾे पाण सां गॾु बेटा इहा हिते वारी मोहब्बत हुते कम ईंदी हिते वारी मेहनत हुते कम ईंदी हुजूर जे अबाणन सां मोहब्बत रखो हुजूर जे अहल बैतन सां मोहब्बत रखो हुजूर जे यारन सां चैन यारन सां सभिनी असहाबन सां मोहब्बत रखो सभिनी वलियन सां मोहब्बत रखो बुग़्ज़ कीनो कुदूरत एतराज़ इनकार कढी सीना साफ़ करे मदीने वारे साईं सां मोहब्बत हुजूर जी निस्बत वारी हर शइ सां मोहब्बत पछाड़ी हुजूर जे शहर जा जेकी जानवर पखी आहिनि आशिक उन्हनि सां बि मोहब्बत रखंदा सम्झो था न उन जबलनि सां उन पहाड़नि सां उन वादियुनि सां उन माथिरियुनि सां बि इश्क वारा मोहब्बत रखंदा आहिनि छो त निस्बत मदीने वारे साईं अबाणा त वॾी ॻाल्हि आहे न पर इश्क वारा त उन पत्थरनि जबलनि सां बि मोहब्बत रखंदा आहिनि पुछंदे भिटाईअ खां जबल तो घोरे वञा जिते मुंहिंजा साईं रहनि ऐं त जबल तो घोरे वञा जिते मुंहिंजा साईं रहनि जिते मुंहिंजा साईं रहनि जबल तो घोरे वञा जिते मुंहिंजा साईं रहनि ओ
ओ तो जबल जेको हुजूर जे शहर में ॾिठो पर उहा अम्मा जे गोद में मुस्तफा पनजे वो अब्बो जेको कुल्ले ते मदीने वाले साईं खे खणी घुमाए पो उन्हनि सां मोहब्बत रखबी ताल्लुक रखबो ऐं उन्हनि जी फर्मा बरदारी कबी उन्हनि जे ॾसियल रस्ते ते हलबो जेको मदीने वाले साईं फरमायो आहे उन ते अमल कबो हिते बि वाह हुते बि वाह बिनी जहान में बेड़ा पार थी वेंदा अॼु हुजूर जे वालिदैन करीमैन जे नाले मूसा हिकिड़ो आद कयो त अॼु खां वठी निमाज़ न छॾींदो पढ़ंदो निमाज़ कहिड़ा कहिड़ा पढ़ंदो घणा वक्त पढ़ंदो फजर सच्ची था ॿुधायो हां सगरा बि ॻाल्हायो फजर ते उथबो अल्लाह से तौफीक ॾींदो 5 वक्त नमाज़ पढ़ो भई जहान आबाद कंदो